अचो त नाज़रीन प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हलूं था प्रोग्राम जे टे सेगमेंट जी तरफ़ जंहिंमें असां जी मुलाक़ात कराईंदा आहियूं पंहिंजे ख़ासि महिमान सां जंहिंजो ताल्लुक़ु हूंदो आहे फिल्म शोबिज़ इंडस्ट्री सां। सो अॼु अहिड़ी रीति असां वटि हिकु ख़ासि महिमान मौजूदु आहिनि जेके वर्सटाइल एक्टर आहिनि जिन तमामु घणनि ॿोलियुनि में कमु कयो आहे, सिंधी मीडिया में, उर्दू मीडिया में ऐं इलाक़ाई ज़बाननि में। सो असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि मोहम्मद अली ईसाणी साहब। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हांजी वॾी महिरबानी। आई एम वेरी थैंकफुल टू सिंध वॉइस ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो, तव्हां असांखे इज़त ॾिनी। थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच सर, तव्हां आयो असांजे सॾ ते ऐं पंहिंजे क़ीमती टाइम मां जो कि तव्हां माशाल्लाह सां एतिरा प्रोजेक्ट्स करे रहिया आहियो, एतिरो कमु करे रहिया आहियो, सो तव्हां पंहिंजे एतिरे बिज़ी स्केड्यूल मां असांजे लाइ टाइम कढियो, महिरबानी अव्हांजी। वॾी महिरबानी। थैंक यू। सही था चओ त टाइम जेको माण्हू कढी कंहिं ॾे वञे थो, असांजो दोस्त आहे हिकिड़ो, चवंदा त जेको अचे थो न तव्हां ॾे उनजी महिरबानी आहे त उहो टाइम कढी अचे थो। बिल्कुलु त महिरबानी। मां ईअं चवंदुसि त सिंध वॉइस जी महिरबानी, असांखे यादि रखियो अथऊं ऐं तव्हां टैलेंट खे रिस्पेक्ट कयो था। टैलेंट जी इहा हिकिड़ी मां सम्झां थो त क़दरदान माण्हू ऐं क़दरदान इदारे जो इहो वॾो आहे जेको हो इहा ॻाल्हि अमल करे थो। थैंक यू सो मच सर। तव्हां तमामु घणी जेको आहे सो कमु कयो आहे हिन इंडस्ट्री में, सिंधी मीडिया चइजे, उर्दू मीडिया चइजे या पंजाबी फिल्मूं चइजनि, सराइकी चइजनि। सो अगरि असां हिन ॻाल्हि ते हलूं त सिंधी मीडिया में ऐं ॿियनि इलाक़ाई जेके मीडिया आहे इन जी भेट में तरक़ी छो न करे सघी आहे सिंधी मीडिया असांजी? तरक़ीअ जो राज़ इहो आहे त पहिरियों त PTV हो ऐं हुनखां पोइ वरी STN थियो, ताहिर ख़ान साहब जो, हुनखां पोइ मुख़्तलिफ़ चैनल्स आया। जॾहिं PTV हुयो त हुनजो बहितरीनु मयार हो ऐं उन में जेके डायरेक्टर्स हुया, राइटर हुया, एक्टर हुया, उहे महिनत कंदा ऐं बाक़ाइदे प्रॉपर नमूने सां उनजी रिहर्सल थींदी हुई ऐं बाक़ाइदे उनखे स्क्रिप्ट ॾिनो वेंदो हो पहिरियां ऐं उहे सभु आर्टिस्ट गॾु थींदा हुया ऐं उन में हू वेहिजी कमरे में वेही डायरेक्टर उन्हनि खां रिहर्सल कराईंदो ऐं प्रॉपर नमूने सां रिहर्सल थींदी हुई। ऐं पोइ असां बि PTV जे दौर खां वठी मां कमु शुरू कयो ऐं उनखां अॻु में मां रेडियो में कमु कयो, उनखां पोइ PTV में, उनखां पोइ वरी उर्दू चैनल्स, मां पोइ उर्दू फिल्म कयूं। पर इन जो जेको मां सम्झां थो त ड्रामनि जो जेको ज़वाल आहे या ड्रामनि जो जेको ज़वाल ऐं जेका उनजी हिकिड़ी डाउनफॉल शुरू थियो आहे, उनजो मेन जेको रीज़न आहे उहो इहो आहे त असां स्क्रिप्ट ऐं डायरेक्टर क्वालिटी जेका असांखे करणु खपे उहा असां कोन खईसीं। सिंधी चैनल्स खां पोइ ऐं जेके असां वटि PTV जे चैनल खां पोइ जेके सिंधी मीडिया आई, उर्दू मीडिया त ठीकु ओके, पर सिंधी मीडिया में जेके असांजा दोस्त आया ऐं उन्हनि इहो सम्झो त बसि असां टीवीअ ते अचूं, उन्हनि इहो न ॾिठो त असां क्वालिटी खणी अचूं, क्वालिटी वारो कमु करियूं। पोइ हुन में डायरेक्टर बि हुया, राइटर बि हुया ऐं पोइ स्टेज तां या अहिड़ा ई शौक़ीन क़िस्म जा जेके आर्टिस्ट चैनल्स ते पहुता ऐं उहे पोइ डायरेक्टर बि उन्हनि खे ओड़ा मिलिया ऐं राइटर्स बि उन्हनि खे मिड़े जेको लिखी ॾिनो त हुननि उहो हुते परफॉर्म कयो त पोइ मयार डे बाय डे उहो डाउन थींदो वियो। हिन वक़्तु इहा आहे त हिन वक़्तु सभु मुंहिंजे ख़्याल में चैनल, ऑलमोस्ट चैनल सिंधी जेके आहिनि उहे पस्तीअ जो शिकार आहिनि, डाउनफॉल आहे उन्हनि जो। ऐं उनखां पोइ वरी कमर्शियल एडवर्टाइज़मेंट सॼियूं शयूं अची वियूं विच में, उनखां पोइ त वरी पोइ सोशल मीडिया आई ऐं हर माण्हूअ जे हथ में हिकिड़ो जहिड़ो की चैनल आहे ऐं मोबाइल हथ में आहे त पोइ उहो उन्हनि जो जेको सिलसिलो आहे उनजो इहो मेन सबबु इहो आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जेको सिंधी मीडिया जो डाउनफॉल अव्हां ॿुधायो था या जेका मौजूदा सूरत हाल आहे इन जो ज़िम्मेवार केरु आहे? चैनल्स, प्रोड्यूसर, डायरेक्टर या एक्टर पाण बि? ॻाल्हि ॿुधो, इन में सभिनीनि जो पंहिंजो पंहिंजो किरदारु आहे। हा, जीअं ईअं खणी चऊं त अटो ॻोइबो त उन में लूणु न विझिबो त मानी मज़ेदार न ठहंदी। अहिड़े नमूने सां चैनल्स त ॾिसो, जेकॾहिं तव्हां क्वालिटी न ॾींदव उन में नंबर 1 जेको आहे उहो चैनल जेका आहे उन्हनि चयो त भई असांखे बसि कंटेंट ॾियणो आहे, आवाम खे कंटेंट ॾियणो आहे। इहो न आहे त भई क्वालिटी वारो हुजे। सकाफ़त, ॿोली, कल्चर जो ख़्यालु कयूं। शुरूअ में हुननि इन ॻाल्हि जो ख़्यालु करण जी कोशिशि कई, पर पोइ ईअं भर्ती शुरू थी वई, अहिड़ी भर्ती थी वई जो हाणे त इहा हालत आहे जो हुननि खे जेको डायरेक्टर खे प्रोग्राम ॾियनि था या उहो ॾियनि था त प्रोजेक्ट, बाबा ही वञी तूं 13 क़िस्तूं या 3 क़िस्तूं या हिकिड़ी क़िस्त करे आ,
पर पैसा कोन अथई, बजट कोन अथई। हाणे जे बजट कोन्हे त उहो कीअं पोइ कंदो? उहो त पोइ हिकु ॿ खणंदो, अहिड़ो माण्हू जेके चओ त साईं मिड़ई भाड़ो ॾियांव थो, बसि अचो कुर्ब कयो, पोइ हुनखे बि टीवीअ ते अचिणो आहे। ऐं पोइ फर्ज़ु कयो त मोहम्मद अली ईसाणी जेको 10,000 रुपए में कमु कंदो, उहो को माण्हू जेको आहे सो रहंदो 200-300 रुपया घरो थो ॾे या 2-3 हज़ार घरो ॾेई टीवीअ में अचण लाइ तयारु आहे, त पोइ क्वालिटी कीअं उहा मेंटेन थींदी? अमां बजट जी ॻाल्हि कई त छा मसलो सिर्फ़ु वाकई बजट जो आहे या विजन, मैनेजमेंट ऐं ॿिया बि जेके एलिमेंट्स आहिनि उहे बि हिन में शामिल थी सघनि था? ॾिसो, चवंदा आहिनि जेतिरो गुड़ विझबो न ओतिरो मिठो थींदो। बजट त पंहिंजी जाइ ते आहे ई आहे, उन सां गॾु एक्सपर्ट डायरेक्टर ऐं मञियल राइटर ऐं विजन थिए थी। हिकिड़ी चैनल जी जेकॾहिं विजन आहे त भई मां क्वालिटी वारी शइ ॾियां, त पोइ उन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र में रखी ऐं उहा शइ माने हिकिड़ी प्लान्ड तव्हां वटि स्ट्रेटजी हुजे, प्लान्ड स्ट्रेटजी हुजे। ऐं उन में इहो हाणे मां ॾिसो न, गुज़ारिश इहा आहे त डायरेक्टर टेक्निकल न हूंदो, लिखियो पढ़ियो न हूंदो, उन में उहा विजन न हूंदी, छा शइ ठाहींदो? राइटर तव्हांजो स्क्रिप्ट जेकॾहिं कमज़ोर आहे, हाणे उन खां पहिरियां ड्रामो ठहंदो जेको आर्ट ऐं सकाफ़त ऐं कल्चर ते हो, उन खां पोइ ड्रामे में रुगो रड़ियूं थी वयूं, उन खां पोइ बंदूकां लठियूं ऐं वठ सठ थी वई, न वेंदे न छॾींदोमांइ, त दिस इज़ नॉट प्ले, दिस इज़ नॉट ड्रामा। ड्रामो हिकिड़ी आर्ट वॾी शइ आहे, ऐं उहा जेका आहे सा आर्ट अॻे हूंदो बादशाहनि जे महफ़िलनि जो ई ज़िक्र हूंदो हुन में, भई बादशाह जेके हूंदा हुआ उहे आर्ट ऐं अदब सां उन्हनि जो वास्तो हूंदो ऐं उहे मनोरंजन थींदा, उहे उन में जेको आहे सो उते आर्ट जो इस्तेमालु थींदो। माना जेका एक्चुअल आर्ट जी डेफिनेशन अवी ॿुधायो पिया उहा डिफरेंट हुई, ऐं जेको अॼुकल्ह आर्ट असां पोर्ट्रे कयूं पिया या ॾेखारियूं पिया, दैट इज़ डिफरेंट। यस, डेफिनेटली। ओके, व्हाट इज़ द डिफरेंस एज यू? डिफरेंट पहिरियां त ॾिसो, जीअं मां तव्हांखे अर्ज़ु कयो त बजट बि हुई, स्क्रिप्ट बि जानदार हुयो, डायरेक्टर साउंड हुया, टेक्निकल हुया, लिखिया पढ़िया हुया, एजुकेटेड हुया। ऐं हाणे तव्हां अणपढ़ियो डायरेक्टर जेकॾहिं कंदो, केॾो बि हुनखे तव्हां चओ त ही मज़बूत आहे, पर उहो मज़बूत न हूंदो, हुन में केतिरियूं शयूं एजुकेशन जूं जेकॾहिं न आहिनि त उहो न थींदो। स्क्रिप्ट डायरेक्टर जी जेका आहे सा तालीम, उन खां पोइ बजट, वॾे में वॾी जेका ॻाल्हि आहे बजट आहे। तव्हां डायरेक्टर खे बजट न ॾींदो, उहो आर्टिस्टनि खे बजट न ॾींदो। तव्हां जेकॾहिं वञो था ऐं प्रॉपर तव्हांखे मानी बि न मिले ऐं तव्हांखे किरायो बि न मिले, सुम्हण जे लाइ तव्हांखे चवण था बसि भई सुम्ही पओ, हाणे ही छा आहे? तव्हां आर्ट ड्रामो पेश था करियो या तव्हां ही मज़ाक था करियो? पोइ अहिड़ो ई क़िस्म जूं शयूं ठहंदियूं। तव्हांखे ईअं लॻे थो त जेको सिंधी मीडिया जो मयार आहे, सिंधी ड्रामनि जो असांजो मयार आहे, उनजो बेसिक जेको अगरि बुनियादी सबबु चइजे उहो इहो आहे? बिल्कुलु इहो ई आहे। बजट आहे, स्ट्रॉन्ग स्क्रिप्ट आहे, ऐं साउंड जेका टेक्निकली डायरेक्टर जी साउंड हुनजी पोजीशन हुजे, ऐं उन खां पोइ उन ते वर्किंग हुजे, रिहर्सल हुजे। मां त एतिरो तव्हांखे ॿुधायां, हिकिड़े दफ़े असां कमु पिया कयूं, उन में हिकिड़ी छोकिरी आहे, उन ॻोठाणी छोकिरी आहे, सफ़ा ॻोठाणी छोकिरी आहे, उनखे सॉरी मां नालो लान, ब्रांडेड लान जो सूट पियो आहे। मां डायरेक्टर खे चयो, मां चयो अहिड़ो ॻोठाणी छोकिरी आहे, उहा चुल्हे ते वेठी आहे, जेका फूक ॾेई छेणा थी ॿारे, ऐं उनखे जेकॾहिं तव्हां अहिड़े क़िस्म जो सूट पाराईंदव, उनजो मेकअप त ॾिसो, उहो लॻे थो त जहिड़ो हाणे ब्यूटी पार्लर मां आई आहे। मां चयो यार, हुनजो जहिड़ो कैरेक्टर आहे हुनखे ओड़ो त रखो न, हुनखे गुंजल लटा हुजनि, हुनजी गंदी मेरी हुजे, ग्लैमरस पे ॾेखारणु चाहे, चुल्ह ते जेका वेठी आहे उहा बि ग्लैमरस आहे। भाई तव्हां जेको कैरेक्टर सब्जी खपाइण वारो आहे त उहो सब्जी खपाइण वारो नज़र अचे, सही, हुनखे बोछड़ कुल्हे ते हुजे, टुवाल हुजे, हिकिड़ो पाचो हेठि हुजे, हिकिड़ो मथे हुजे, छॾको पाणीअ जो हणे, हुनजो प्रॉपर नमूने सां गलो हिकिड़ो बटण खुलियल हुजे, रफ एंड टफ हुजे, कफ खुलियल हुजनि, आवाज़ लॻाइण जो अंदाज़ हुनजो हुजे, लॻे त उहो सब्जीअ वारो आहे। पर जेकॾहिं ऑफिस में वेठो आहे, उहो जेको आहे हिकिड़ो फैक्ट्री जो मालिक आहे, त हुन मालिक जो पंहिंजो अंदाज़ आहे, हुनखे टाई कोट सूट, हुनजो जेका पोयां जेको सॼो कुझु थिए थो, बैकग्राउंड थिए थो या छा, त उहो मालिक जो लॻे। उहो ईअं थोरो ई आहे त तव्हां जेको आहे सो सब्जीअ वारे खे फुल सूट पाराए त कोन हू कंदव न, या मालिक फुल जेको आम हिकिड़ो कैरेक्टर आहे, गाॾे वारो, सब्जीअ वारो, रिक्शे वारो, टैक्सीअ वारो, उन हर हिक जो गेटअप आहे, उनजो हर हिक जो हिकिड़ो कैरेक्टर आहे। उन कैरेक्टर में माण्हूअ खे उते उन में उहो इन थो थियणो पए, उहो थियणो थो पए, तॾहिं वञी कैरेक्टर। भले जेका तव्हां इहा सॼी ॻाल्हि कई त उहो जेको माण्हू खे असां
कैरेक्टर जे हिसाब सां हुनजो ड्रेसिंग हुजणु घुरिजे त उहा त ज़ाहिर एक्टर जो कमु त न आहे न, उहो त असांजे डायरेक्टर्स जो कमु हूंदो आहे। ठीकु आहे, पर डायरेक्टर्स अगरि असां वटि अणसेखाराट ईंदा जेके अञा सिखियल बि न आहिनि त पोइ मां सम्झां थी असांजी क्वालिटी बि ओड़ी थींदी। मां इहो ई गुज़ारिश कई त जेकॾहिं डायरेक्टर साउंड न हूंदो, उहो एजुकेटेड न हूंदो, उहो सेंसलेस हूंदो, सेंसफुल न हूंदो, उनमें कॉमन सेंस न हूंदो त पोइ उहो ईअं ई कंदो, उहो ईअं ई कंदो। हुन में चवंदो आहे लफ़्ज़ चओ, लफ़्ज़ थोरा ई चवणा आहिनि, लफ़्ज़ हिकिड़े ज़बान सां चवणा आहिनि, हिकिड़ा जेको अंदरां खां लफ़्ज़ सीने मां डायलॉग डिलीवरी आहे, तव्हांखे उन किरदार में वञणो पवंदो, बिल्कुलु तव्हांखे उहो थियणो पवंदो। हाणे असांजो मोहतरम मुंहिंजो उस्ताद मोहतरम सलाउद्दीन तुनियो साहिबु मौलूअ जो जेको कैरेक्टर कयईं, हाणे अॼु ॾींहं ते असां हुनजी ॻाल्हि करियूं पिया, अॼु ॾींहं ते हुनखे ॻाल्हायूं था। इस्माइल चांडियो साहिबु आहे, हुनजो अली बाबा वारनि जो जेको मानी ऐं चंड तव्हां ॾिसो, अहिड़े नमूने सां ॿिया जेके कैरेक्टर आहिनि त उनमें उहो करिणो थो पए, उहो करणु घुरिजे। जेकॾहिं उहो न कंदो त पोइ बाक़ी छा, उहो त बसि छड़ो स्क्रीन ते थोरो ई अचिणो आहे, स्क्रीन ते त बिस्किटनि जो इश्तिहार हले थो। बिल्कुलु सही था चओ। अच्छा, ड्रेसिंग जे हिसाब सां जॾहिं ॻाल्हि ॿोल हली रही त मुंहिंजे ज़हन में तव्हांखे ॾिसी हिकिड़ो आयो त तव्हांजी जेका ड्रेसिंग आहे उहा तमामु घणी डिफरेंट आहे जेके असांजा ॿिया सिंधी मीडिया जा या उर्दू मीडिया जा एक्टर्स आहिनि। भला इहा इंस्पिरेशन तव्हांखे अहिड़ी ड्रेसिंग जी किथां हासिलु थी? ऐं इहो एतिरो सेंस मतिलबु असां यूजुअली एतिरा सुठा ड्रेस्ड अप एक्टर्स ॾिसंदा कोन आहियूं या ॾिठा कोन आहिनि, सो इन जे पुठियां छा कहाणी आहे? फर्स्ट ऑफ ऑल आई एम वेरी थैंकफुल टू यू, तव्हां मुंहिंजे ड्रेस जी तारीफ़ कई आहे। ॾिसो, सेंस हुजणु खपे, एक्टर माना लुक सम डिफरेंट। ऐं ॿियो इहो आहे त मां फिल्म कई महरुनिसा वी लव यू, ओके, हा, जावेद शेख साहब, उनमें दानिश तैमूर ऐं उन्हनि में मां, उनमें मुंहिंजो सेकेंड हाफ में जेको मुंहिंजो कैरेक्टर हो उहो पाकिस्तानी अंग्रेज़ टाइप हुयो। पोइ यासिर नवाज़ साहब जेको आहे सो दानिश बलोच जेको डायरेक्टर हुयो हिनजो फिल्म जो, पोइ उन मूंखे इहो गेटअप ॾिनो, उन में मूंखे हैट ॾिनई ऐं शॉर्ट्स ॾिनई ऐं गैलिस ॾिनई ऐं उहो उन में ॾिनई। त उन में पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो मैकेनिक जो दुकानु हूंदो आहे, पोइ जॾहिं उहो मुआशिरो ठीकु थी वेंदो आहे त पोइ मां वरी उते गुलनि जी नर्सरी थो खोलियां ऐं पोइ मुंहिंजो इहो गेटअप आहे जीअं मुआशिरो साफ़ु सुथिरो थो थी वञे, त ओड़े हिसाब सां उन खां पोइ मां हूअं बेसिकली रिटायर्ड गवर्नमेंट ऑफिसर आहियां। ओके, हा, मां ठीकु ठाक पोजीशन मां रिटायर थियुसि। थोरो अगरि बैकग्राउंड ॿुधाइणु चाहियो त असांखे ॼाण थी वेंदी। मिनिस्ट्री ऑफ मेरीटाइम अफेयर्स में जेको आहे सो सीनियर 18-19 ग्रेड में रिटायर थियुसि ऐं उन खां पोइ मां डिफरेंट जेके सिक्योरिटी जूं या सेफ्टी जूं मां ट्रेनिंग्स कयूं, लाहौर खां, इस्लामाबाद खां, मॉडर्न सिक्योरिटी सिस्टम एंड देयर एडमिनिस्ट्रेशन असांजे हितां मलीर कैंट मां, या निफ्ट नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फायर टेक्नोलॉजी, उन मां फायर प्रिवेंशन, बाहि ते कीअं कंट्रोल कजे, बाहि जेकॾहिं लॻी थी वञे त उन ते कीअं कंट्रोल कजे या छा, अहिड़े नमूने सां सिविल डिफेंस जूं ट्रेनिंग लाहौर मां, इस्लामाबाद मां कयूं। मां हिते PNS हिमालया ऐं PNS रहबर मां सिक्योरिटी ऐं सेफ्टी जूं ट्रेनिंग्स कयूं डिफरेंट। उहो ॼण इंसानु जेको तालीम हासिलु करे थो, ट्रेनिंग्स करे थो, उन में लामोहला सिखे थो, बिल्कुलु डेफिनेटली लर्न करे थो, त लर्न करे थो। हाणे असां मुंहिंजा पूरो वार्डरोब भरिया पिया आहिनि फुल सूट सां, कपिड़नि सां, टाई सां, अहिड़े क़िस्म जे जेको आहे सो प्रॉप सां, त उहो मां कोशिशि हूंदी ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे। मां गाॾीअ में वेहंदो आहियां, मां जॾहिं हाणे अञा पाबंदी आई आहे बेल्ट लॻाइण जी, सीट बेल्ट, मां अॼु खां 15 साल अॻु में जॾहिं गाॾीअ में ड्राइव कंदो हुउसि, 20 साल अॻु में ड्राइव कंदो हुउसि, मां सीट बेल्ट लॻाईंदो हुउसि, मूंखे मज़ो ईंदो हुओ भई सीट बेल्ट लॻाइण सां माण्हू सेफ थो महसूसु करे। मां अॼु बि सीट बेल्ट हणाए लॻाए ऐं पोइ मां ड्राइव कंदो आहियां। अच्छा सर, मूंखे ॿुधाइजो इहो त जेको आहे सो सिंधी मीडिया सां जीअं अव्हां कमु करे रहिया आहियो, हींअर बि तव्हांजा कुझु प्रोजेक्ट्स हली रहिया आहिनि, त मां उन हवाले सां अव्हां खां पुछंदसि त भला नवनि मौज़ूअनि ते ड्रामा छो नथा ठहनि असांजा? उहो ई साॻियो पुराणो मौज़ू आहे, उहो ई साॻी पुराणी स्क्रिप्ट आहे, भला ऑडियंस बि नई हुजे पुराणी हुजे, इनखे अव्हां कीअं था ॾिसो? अच्छा, अफ़सोस सां थो इहो चवणो पए त असांजी ऑडियंस बि हिन वक़्तु उहा थी वई आहे जेका वल्गैरिटी खे पसंदि थी करे। अॻे अदब ऐं जेको आहे सो हिकिड़ो आर्ट क्लासिकल शयूं पसंदि कयूं वेंदियूं हुयूं
ऐं हाणे तव्हां सोशल मीडिया जॾहिं खां मोबाइल आई आहे न, जी जी हर हिक जे हथ में जहिड़ो को चैनल आहे। हाँ ऐं उहे इहो महसूसु कंदा था, अॻे भला टीवीअ ते वञण जे लाइ माण्हूअ खे कशाला करणा पवंदा हुया, हाँ ऐं बिल्कुल टीवीअ ते वञण जे लाइ इन थियण जे लाइ वॾियूं हम्म सिफ़ारिशूं करणियूं हम्म पवंदियूं त असां टीवी स्टेशन में अंदरि वञूं। जी मां जॾहिं PTV ते कमु कयो त मुंहिंजो दोस्त असांजो मोहतरम साईं इक़बाल सईद अंसारी साहिबु डायरेक्टर हो, पोइ असां तारिक रोड ते, मां ईअं कोन वियो तारिक रोड ते असां गाॾी ठीकु कराइण वेंदो हुउसि, मां हिकिड़े मैकेनिक वटि, उते उहो बि ईंदो हो। सही पोइ उते असांजी सलाम दुआ थी, मूंखे चई साईं तव्हां भला अचो, तव्हांखे टीवीअ में कमु करायूं। मां चयो यार मां त कीअं कर, मूंखे त ख़बर बि न आहे कैमरा जी। की न तव्हां अचो। मां चयो तव्हां डायरेक्टर ॿुधो आहे त एॾा ज़ालिम आहियो जो माण्हुनि खे टीवीअ में घुरायो कोन था। की न न तव्हां सां ईअं कोन थींदो, तव्हां अचो। सही ॿाहिरि असांजी दोस्ती थी, पोइ मां अंदरि तो वियसि, बाय ॾाढी चांस तव्हांखे बाय हिकिड़ो चांस ऐं वैसे सही मुंहिंजी फैमिली में, मुंहिंजो बुनियादी तौर ते मुंहिंजी फैमिली मज़हबी फैमिली आहे। अच्छा ऐं 2024 में हज करे आयो आहियां अच्छा मां, माशाल्लाह मुंहिंजी मिसिस ऐं मुंहिंजी माशाल्लाह ऐं न्याणी जेका आहे सुनो मुंहिंजी वॾी, असां टई हज करणु वियासीं। ऐं ज़बरदस्त मां इहो गुज़ारिश कंदुसि त ॾिसो, पंहिंजी जाइ ते दुनियादारीअ जूं सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते आहिनि, पर जेको जंहिं मज़हब सां तालुक़ु रखे थो, मां मुस्लमान मज़हब सां मुस्लमान आहियां, असांखे निमाज़ पढ़णु खपे ऐं ख़ुदा खां डिॼणु खपे, बिल्कुलु ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ तमामु ज़रूरी आहे। छो जो अलाह पाक ॾिसे थो, ऐं क़बर में हर माण्हूअ खे हिसाबु ॾियणो आहे। बिल्कुलु जेकॾहिं को हिंदू आहे, क्रिश्चन आहे, उनखे चर्च में वञणु खपे, हिंदूअ खे मंदर में वञणु खपे ऐं मालिक जे अॻियां दुआ करणु घुरिजे त अलाह साईं असांखे ठीकु कराए। मां इहो अर्ज़ु कंदुमि, मां तव्हांजे हिन चैनल जे थ्रू मैसेज ॾींदुमि सिंधी अवाम खे जी ऐं पूरी दुनिया जे माण्हुनि खे त प्लीज़ ख़ुदा जो ख़ौफ़ रखो ऐं शर्म हया शुनास कयो। ऐं असां जेको हाणे इहो थी वियो आहे न, असांजी सिंध में हिन वक़्तु ॾाढी हीरोइन आइस ऐं उनजो ॾाढो हू थी वियो आहे बिल्कुलु त जेके माण्हू खपाइनि था या इन कुधे कम में इन्वॉल्व आहिनि, उन्हनि जी औलाद उन्हनि खे मना करे हाँ ऐं उन घर में उन्हनि जूं औरतूं उन्हनि खे मना कनि त तव्हां मुआशिरो ख़राबु था कयो। मुंहिंजो ॻोठु ड्रखण आहे, ज़िले शिकारपुर में, यकीन कयो त उते हीरोइन आइस जेका घिटनि में थी विकामिजे। हाणे इहा मूंखे ॿुधायो त पुलिस वारनि खे ख़बर न हूंदी। ऐं इहो ॾाढा उते वॾा अॾा खुली विया आहिनि आइस हीरोइन हिन जा। बस ऐं ख़ुदा जो ख़ौफ़ ज़रूरी आहे, कंहिंजो हक़ु न खाओ, कंहिंजी बिल्कुलु प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा न कयो, कंहिंजी मिल्कियतुनि ते कब्ज़ा न कयो। अहिड़े ई नमूने सां मुंहिंजे बि उते ॻोठ में प्रॉपर्टीअ ते कब्ज़ो थियो आहे, मां कोर्ट जा केस भुगतायां थो, कयां थो, मरणो आहे हिकिड़े ॾींहुं। अवां हक़ जी ॻाल्हि कई त मां अवां खां इहो पुछणु चाहियां थी त छा असांजा जेके सिंधी नौजवान आहिनि या सिंधी असांजा अदाकार जेके सलाहियतूं रखनि था, छा उन्हनि खे उन मूजिबि उन्हनि खे उहा जेका चइजे मुआवज़ो ऐं इज़त उहा मिले थी या न? नथी मिले, नंबर 1 नथी मिले। पर ॾिसो, अदाकार बि इंसानु आहे, उनजी फैमिली आहे, उनजा बच्चा आहिनि, स्कूल आहे, हॉस्पिटल आहिनि, गमी शादी आहे, बिल्कुलु उनखे बि त पैसा खपनि न। ऐं बिल्कुलु ॿियो अदाकारनि खे रिक्वेस्ट कंदुसि त सिर्फ़ु हिन अदाकारीअ ते न भाड़ियो, साइड में ॿियो बिज़नेस बि कयो, ॿियो को कारोबार बि कयो। ऐं बाक़ी ऐं ॿियो चैनल्स खे मां रिक्वेस्ट कंदुमि त भली आर्टिस्टनि खे प्रॉपर जेको आहे सो एंटरटेन, उन्हनि खे पैसा मुआवज़ा ॾियो, ॾियो हा मुआवज़ो ॾियो। ऐं ॿियो ख़ासि करे उते उन्हनि जा जेके एम्प्लॉई आहिनि उन्हनि खे प्रॉपर पघारूं ॾियो, उन्हनि खे फैसिलिटेट कयो, ऐं उन्हनि खे, उन्हनि जी बि बच्चा आहिनि, फैमिली आहे। ऐं छड़ो ईअं थोरे, ऐं असांजे ॿियो चैनल ते इहो हिकिड़ो थी वियो आहे त असांजा जेके TC करण वारा आहिनि माण्हू ऐं मालिकनि जी जेका अॻु पुठि कनि था, उन्हनि खे उहो बि रखनि था, भली क्वालिटी कहिड़ी हुजे, कहिड़ो बि चैनल कीअं बि थिए, पर उनखे TC करण वारे खे रखनि था। ऐं उते उन्हनि पंहिंजा घर ठाहे छॾिया आहिनि चैनल, को कमरे में को सुम्हियो पियो आहे मथे, को तॾो विछायूं सुम्हियो पियो आहे, को कीअं कयो पियो आहे, बसि पोइ अदा सुबुह जो उचो छॾो हञाई मुंहं ते, अचे कम खे वेही शुरू रहियो, कमु शुरू। हा इहो आर्ट वॾी शइ आहे। बिल्कुलु आर्ट अॻे बादशाहनि जे दरबारुनि में बादशाहनि जे अॻियां पेश कयो वेंदो हो ऐं उनजी वॾी हिकिड़ी वर्थ हूंदी हुई। सो आर्ट खे ईअं ख़राबु न कयो, रस्ते में उनखे रोलियो न। आर्ट वॾी शइ आहे, आर्ट कला तमामु वॾी शइ आहे, ऐं कला खे ईअं न कयो। ऐं ॿियो आर्टिस्टनि खे मुआवज़ो ॾियो, छो न ॾियो मुआवज़ो? या उते जेके माण्हू कमु कनि था, एम्प्लॉई कमु कनि था, उन्हनि खे मिलणु खपे मुआवज़ो। अच्छा एम्प्लॉईज़ ऐं हिन जे ॻाल्हि त मूंखे यादि आयो त असां ॿुधो आहे त जिते शूटिंग हूंदी आहे या जिते सेट्स लॻल हूंदा आहिनि उते देगिड़ा चाढ़े जेको आहे सो उहे जेके उते माण्हू हूंदा आहिनि, जेके स्टाफ हूंदो आहे, लोअर स्टाफ हुजे या तव्हांजे टीम जो हिसो हूंदा आहिनि, त उन्हनि खे खारायो वेंदो उन देगिड़े हिकिड़े मां ई। भला इहा हक़ीक़त आहे? अच्छा, एडवर्टाइज़मेंट जी जेका टीम थिए थी या उर्दू चैनल्स जी जेके थिए थो, उन्हनि जी त हिकिड़ी क्वालिटी आहे। ॾिसो, असां जेको हक़ु सच हुजे उनजी ॻाल्हि कजे। ऐं सिंधी चैनलनि जो अहिड़ो आहे, मां नालो न खणंदुसि, असांजा दोस्त ई आहिनि,
मां ठठे वयसि सिजावल रिकॉर्डिंग ते हिकिड़े प्ले में यकीन कयो त उते जो वियमि त मां हुननि चयो त जॾहिं वञ त उन्हनि आर्टिस्टनि चयो चईं तव्हां आया हो असां 2 ॾींहंनि खां हिते मानी न खाराई आहे असांखे रुगो चांवर मानी ओ पंहिंजो दाल मानी अरे वाह ॿियो अंबनि जी मौसम हुई मां हुनखे चयो मां चयो बाबा वञ तूं गोश्त बि खणी आ को किलो खनि अंब ॿाहिरां वरिता आयो मां अंब कटराए उते रखिया पंहिंजे पैसनि सां वरिता पैसा मां चयो यार अॼु मां तो पैसा भरिया मां चयो बाबा मुर्गी बि खणी आ कुकड़ बि खणी आ फ्राई ब्राई खणी आ न होटल ते उनखे चयो पैसा मां ॾींदुसि डायरेक्टर मूंखे चयो साईं मुंहिंजे खीसे में 1000 रुपयो अथव मां चयो दादा तूं 1000 रुपयो बि न ॾिजां मां ॾींदुसि यकीन कयो अंब कटराए मां रखिया त मां छा तव्हांखे चवां ईअं अंब खाई मां हुनखे चयो यार मां वरिता मुंहिंजे लाइ फार त छॾियो ज़ाल मऊ ज़ोरीअ मां हुननि खां मां ईअं करे आहियां हिकिड़ी फार वरिती त उहो वीचारा एतिरा सिकायल आहिनि मूंखे मां नाला नथो खणां पर मां हुननि दोस्तनि खे चवां थो जेके वञनि त हुननि खे प्रॉपर मानी त खारायो न इहा हक़ीक़त आहे तव्हां चयो न जेको देगड़ो पचाए हिकिड़ो वियो हुन में त इहा फैक्ट आहे इहो असां इहो बि ॿुधो त अव्हां बि पंहिंजे घरां जेके आहिनि से मानी पचराए ऐं सेट्स ताईं खणी वेंदा हुयो पीटीवी खां वठी ऐं मुख़्तलिफ़ किथे वेंदो आहियां त पोइ मां पंहिंजी हाजाणीअ खे चवंदो आहियां त भली महिरबानी कर पोइ उहा वीचारी मूंखे पचाए ॾींदी आहे त पोइ मां बिरयानी या अहिड़े नमूने सां को प्लेटूं ॿियो हर शइ खणी वेंदो आहियां पोइ कॾहिं कॾहिं त पोइ हिकु अधु प्लेट गुम बि थी वेंदी आहे हुनजा मां दड़का अलॻि खाईंदो आहियां उहो त ज़ाहिर आहे मिनिस्ट्री का दड़का त पवणा ई आहिनि हुनजी शेट पर मां ईअं कंदो आहियां त घरां पचराए खणी वेंदो आहियां ऐं उते वञी ॾिसो ऐं इहो बि हिकिड़ी क़िस्म जी पिकनिक आहे बिल्कुलु मां सम्झां थो त जेकॾहिं तव्हां किथे शूट ते वञो था रिकॉर्डिंग ते वञो था त तव्हां हिकिड़ो सुठो मूड ठाहे वञो ऐं सुठे मिज़ाज ऐं सुठे हुन सां वञो त जीअं तव्हांजो हिकिड़ो मां उते चवंदो आहियां हुननि खे मां हिते आयो आहियां पिकनिक ते आयो आहियां मां हीअ सम्झो पिकनिक आहे ऐं मां पिकनिक ट्रीट करण आयो आहियां हिनखे अहिड़े नमूने सां सम्झो ॾिसो पैसा त जेके मिलंदा ऐं इज़त शुक्र अलहमदुल्ला मिले थी ऐं बाक़ी त पैसा जेके नसीब में आहिनि पर हिन ते जेकॾहिं भाड़े न माण्हू त रुगो बसि असांखे चैनल जेको आहे सो ॾींदो पैसा त वञी घर हलाईंदासीं इन में त गाॾीअ जो पेट्रोल बि पूरो कोन थो थिए सची ॻाल्हि ई आहे सो मां इहो पचराए खणी वेंदो आहियां ऐं ठीकु आहे हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मिज़ाज तमामु सुठो अमल आहे अच्छा सर आख़िर में तव्हां असांजे नौजवाननि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव हाय हाय मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे मुंहिंजी हिकिड़ी उहा आहे त मुंहिंजे हुन ॻोठ प्लाट ते कब्ज़ो कयो वियो आहे ऐं मुंहिंजी इहा हुई त मां हुते टेक्निकल वोकेशनल को अहिड़ो कयां त जंहिंमें ॿारनि खे इलेक्ट्रीशियन फ्रिज हजाम को ड्रखाण को मोटरसाइकिल जो कमु सेखारियां ऐं ॿारनि खे स्किल डेवलपमेंट जे हवाले सां ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मां नौजवाननि खे चवंदुमि तालीम सां गॾोगॾु तव्हां को न को टेक्निकल तमामु ज़रूरी अथव ऐं पंहिंजे पीउ माउ जी इज़त करियो एतिराम करियो ऐं जेके हिन मुआशिरे में हिन वक़्तु असांजो मुआशिरो इंतिहाई पल्यूटेड थी वियो आहे करप्ट थी वियो आहे ऐं तमामु हिकिड़ो नंढ वॾाई निकिरी वई आहे वॾनि जी इज़त करियो महिनत कयो ख़ासि करे पढ़ाईअ में महिनत कयो ऐं को न को हुनुर सिखो को हजाम को सिखो ॿाहिरी दुनिया में वेल्डिंग कारपेंटर इलेक्ट्रीशियन प्लम्बर इन जी वॾी इज़त आहे इन जी वॾी वैल्यू आहे ऐं उन सां गॾु तव्हां आइल्स जी तयारी कयो ऐं पोइ तव्हांजी ज़िंदगी सुखी गुज़रंदी ऐं जे मां पंहिंजे पुट खे उन इस्लामाबाद में पढ़ंदो आहे इंटरनेशनल इंटरनेशनल इस्लामिक इंटरनेशनल यूनिवर्सिटी में BS कई आहे उन मां उनखे चयो मां चयो यार ॻाल्हि ॿुधो तुंहिंजी इहा BS जेका तूं कई आहे न IR में इहा कमु कोन ईंदई ऐं तूं महिरबानी करे को टेक्निकल हुनुर सिखो जी छा करियां बाबा मां चयो यार तुंहिंजा हजाम को कमु सिखो या वेल्डिंग जो कमु सिखो या प्लम्बर थी मूंखे जी कमाल था कयो मां हेॾी तालीम हासिल कई वरी हे कयां मां चयो पुट जेकॾहिं ॿाहिरि वञिणो अथई ज़िंदगी सुकून सां गुज़ारणी अथई इज़त सां गुज़ारणी अथई त इहे कम तोखे करणा पवंदा जे न त पोइ तूं पंहिंजे भाइरनि जा ॿियनि मिटनि माइटनि जा पूरे सिंध जा हाल ॾिसे थो ते नौकिरियूं जेको आहे सो सिंध पब्लिक सर्विस कमीशन ॿियूं करप्शन जे भेट चढ़ियूं पियूं आहिनि एॾो ज़ुल्म आहे केॾी न हिकिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे त लिखियो पढ़ियो माण्हू लिखियो पढ़ियो टैलेंटेड स्टूडेंट उहो वीचारो धिका थो खाए पर्चीअ वारो जेको आहे सो काटन जा कपिड़ा पाए जेको आहे सो जंहिंखे ॿ लफ़्ज़ नथा मेरिट जी लताड़ जी केॾी लताड़ थी थिए सिंध में ख़ासि करे ऐं ख़ुदा जो कसम अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे कि मरसूं सिंधु न ॾेसूं अरे बाबा पहिरियों त हे त जेके इहे
नंढा नंढा इहे बूदी विहारियूं वेठा आहियो सिंध में, उन्हनि जो त को कयो, उन जेके भवतार वॾेरा जेके वेठा आहिनि माण्हुनि जे प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा था कनि अटकलूं करे, चालाकियूं करे ॿारनि जे माण्हुनि जे प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा। हाणे मूंखे ॿुधायो, मां प्लाट सोचूं वेठोसि त बाबा साईं जे नाले सां वोकेशनल टेक्निकल को मां इदारो खोलींदुसि, उते हुन भोतारनि कब्ज़ो करे छॾियो, हिकिड़े भोतारे विकिणी ॿिए भोतार खे ॾिनो, कब्ज़ो करे छॾियो। हाणे कोर्टुनि जा केस थो खयां, उते उहो बंदूक खयूं बीठा आहिनि, अबा ख़बरदार असां हुनखां वरितो, असां हिनखे ॾिनो। कहिड़ो तरीक़ो आहे, कहिड़ो इहा शराफ़त आहे। सिंध काॾे वेंदी, सिंध पोइ हिते वेंदी, ऐं ईअं न कयो। ऐं हीरोइन आइस आहे की हिनखे कंट्रोल कयो ऐं सिंधियुनि जो ख़्यालु कयो, ख़ुदा खे मञो, सिंध ते रहम कयो, सिंध ते रहम कयो। महिरबानी अव्हां जी, तमामु ज़बरदस्त मैसेज अव्हां असांजे नौजवाननि खे ॾिनो। ऐं नाज़रीन, प्रोग्राम हाणे पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। वरी सुभाणे अव्हां जे आॾो हाज़िर थींदासीं नवनि महिमाननि, नवनि सेगमेंट सां गॾु। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।